الرحيم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وكريمنا وشفيعنا ومرشدنا ومولانا محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون أياما معدودات فمن كان منكم مريضا أو على سفر فعدة من أيام أخر وعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين فمن تطوع خيرا فهو خير له وأن تصوموا خير لكم إن كنتم تعلمون. شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر يريد الله بكم اليسر ولا يريد بكم العسر ولتكملوا العدة ولتكبروا الله على ما هداكم ولعلكم تشكرون. وقال رسول الله صلى الله تعالى عليه وسلم: من صام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. وقال رسول الله صلى الله عليه وسلم: من قام رمضان إيمانا واحتسابا غفر له ما تقدم من ذنبه. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. دل جی محبت سان درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عزیز دوستو، بزرگو ऐं भाइरो، क़ुरान मुक़द्दस जे सूरतुल बक़रा मां चंद आयतूं अव्हांजे साम्हूं तिलावत थियूं आहिनि. रब तबारक व तआला मूंखे सही सही सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं रब तबारक व तआला तव्हां असां सभिनी खे ॿुधल ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. अॼु शाबानुल मुअज़्ज़म जो आख़िरी जुमो आहे. 2 ॾींहंनि खां बाद रमज़ानुल मुबारक शुरू थियण वारो आहे. जुमे जो ॾींहुं
बाबरकत ॾींहुं हूंदो आहे। कोशिशि इहा कजे त जुमे जे ॾींहुं सभ खां पहिरियों पहुचजे। जेतिरो पहिरियां पहुचंदो सवाबु ओतिरो वधीक। जन्नत में बि उहो अॻ में वेंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, जेको माण्हू जुमे जे ॾींहुं पहिरियों अचे थो जन्नत में बि पहिरियां वेंदो। जेको माण्हू जुमे जी निमाज़ ते आख़िर में अचे थो जन्नत में बि आख़िर में वेंदो। तंहिंजे करे असां कोशिशि इहा कयूं त जुमे जे ॾींहुं पहिरियों अचूं, पहिरियों जन्नत में पहुचूं। ऐं अचण महिल असां कोशिशि इहा कयूं त पहिरीं सिफ़ में वियूं। हिकिड़ो साहबी सगोरो अलाह जे रसूल जी ख़िदमत में पेश थियो। अर्ज़ु कई त ए अलाह जा रसूल, मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो, अहिड़ी नसीहत कयो जंहिंसां मां जन्नत में दाख़िल थी वञा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे फ़रमायो, इमाम थी तूं जन्नत में दाख़िल थी वेंदे। उन फ़रमायो, साईं मां इमाम नथो थी सघां। उन जी वजह या त मस्जिदूं थोरियूं हुयूं जो मां इमाम कीअं थियां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे फ़रमायो त पोइ तूं अज़ान ॾींदो कर। जे तूं इमाम नथो थी सघें त अज़ान ॾे। अज़ान ॾींदे बि इन जे करे अलाह तोखे जन्नत में जॻह ॾींदो। उन फ़रमायो, साईं मां अज़ान बि नथो ॾेई सघां। उन जी वजह बि इहा हूंदी जो मस्जिद में मुअज़्ज़िन मुक़ररु हूंदो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने उनखे फ़रमायो, जे इमाम बि नथो थी सघे, मुअज़्ज़िन बि नथो थी सघे, त पोइ नमाज़ जे वक़्तु पहिरीं सिफ़ में वेहंदो कर। पहिरीं सिफ़ में वेहंदे अलाह तोखे इन पहिरीं सिफ़ में वेहण जी बरकत सां जन्नत में जॻह ॾींदो। इहा एॾी अज़ीम शान पहिरीं सिफ़ आहे। ऐं जुमे जे मसइलनि सम्झण जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरी आहे त असां जॾहिं अचूं पहिरियों वेहूं। जेको माण्हू आख़िर में अचे थो त उहो आख़िर में ई वेहे। माण्हुनि खे लताड़े करे पहिरीं सिफ़ में अचण जी कोशिशि न करे। इहो शरई मसइलो आहे। जहिड़ीअ तरह काबतुल्लाह शरीफ़ में हजर असवद लॻल आहे, हजर असवद खे चुमी ॾियणु मुस्तहब आहे, ज़रूरी न आहे। कोशिशि इहा कजे त माण्हू हजर असवद खे चुमी ॾे, पर इहो ख़्यालु कजे त ॿियनि मुस्लमाननि खे तकलीफ़ न अचे। जे तकलीफ़ ॾिए थो मुस्तहब कमु ग़लति कम में तब्दील थी करे अलाह हुनखे गुनहगार जे हुक्म में लॻाए करे गुनाह लिखी छॾींदुसि। त तूं आम मुस्लमान खे तकलीफ़ ॾिनी, उनखे धिका आया, को किरियो, कंहिंखे धकु लॻो, चुमी मुस्तहब हुई, बोसो ॾियणु मुस्तहब हुयो, तूं ग़लति कमु इहो कयो जो मुस्लमान खे तकलीफ़ ॾिनी थी, हाणे गुनाह लिखोसि। तंहिंजे करे जे रस्तो मिले थो बोसे ॾियण जे लाइ त बोसो ॾिजे, जे न त पोइ परे खां उनखे इस्तिलामी हजर चइबो आहे अरबी में। उनजी माना आहे पंहिंजे हथ ते बोसो ॾेई करे इशारो कजो उनखे, साॻियो सवाबु उते मिलंदो। अहिड़ीअ तरह जेकॾहिं को माण्हू जुमे जी निमाज़ पढ़णु अचे थो ऐं आख़िर में अचे थो, पोइ कुझु सादड़ा माण्हू कोशिशि कंदा नी त मां पहिरीं सिफ़ में वञी वियां या ॿी सिफ़ में वियां। पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे पोयूं सिफ़ुनि में माण्हू खे लताड़े अची करे पहिरीं सिफ़ में वेहंदो त पोइ उन्हनि खे लताड़ण जो बि त गुनाह आहे न। अलाह ताला तव्हां असांखे सम्झ नसीब फ़रमायो त इंसान खे जिते जॻह मिले उते वेहे। अलाह तबारक व ताला तव्हां असांखे हिकिड़ो अज़ीम शान महीनो अता फ़रमायो। उन में 30 रोज़ा आहिनि जेके हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ आहिनि। अलाह तबारक व ताला पहिरियनि उम्मतुनि मां कंहिं बि उम्मत खे अहिड़ा रोज़ा अता न फ़रमाया हुआ जहिड़ीअ तरह नबी मुकर्रम रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते अता फ़रमाए।
पहिरें उम्मतुनि ते किन उम्मतुनि में रोज़ा हुया 6 महीना लगातार रोज़ा रखो, किन में ईअं हो त अधु महीनो रोज़ो रखो वरी अधु महीनो रोज़ो न। किन उम्मतुनि में ईअं हो जो हर महीने में 3 रोज़ा रखबा हा। त इहा तरतीब अल्लाह तबारक व तआला तब्दील फरमाए करे हिन उम्मत खे साल में हिकिड़ो महीनो अता फरमाई जिन में रोज़ा रखणा आहिनि। हिन महीने में अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र। रब तबारक व तआला फरमाए थो मां क़ुरान पाक खे नाज़िल बि इन महीने में कयो आहे। हिन महीने में सवाब डबल खां वधीक हूंदो आहे, 70 हिसा वधीक। हिकिड़ी नेकी कंदासीं ॼण त 70 नेकियूं कयूं। हिकिड़ो नफ़िल पढ़ंदासीं त फ़र्ज़ जे बराबरि सवाब मिलंदो। जे हिकु फ़र्ज़ पढ़ूं था त असांखे 70 हिसा वधीक सवाब मिले थो। त अल्लाह तबारक व तआला इहो अज़ीम शान महीनो हिन उम्मत खे अता फरमायो। इन महीने जी फ़ज़ीलतूं तव्हां असां रोज़ो रखूं था 14 कलाक 15 कलाक। सहरी जे वक़्तु असां रोज़ो रखूं था वेंदे इफ़्तारी जे वक़्तु सिज लहण ताईं असांखे रोज़ो आहे। इन में न खाइणो आहे न पीअणो आहे न इंसान गुनाह करे। इन्हनि 3 शयुनि खां इंसान खे महफ़ूज़ रहणो आहे। जे इंसान इन्हनि 3 शयुनि मां कोई बि हिकिड़ो कमु करे थो, जे रोज़ो अथसि ॼाणी वाणी खाधई त इन इंसान जो रोज़ो बि टुटी पियो, गुनहगार बि थी पियो ऐं इन इंसान जे मथां कफ़ारो बि आहे। शरीयत उनजो कफ़ारो मुक़ररु कयो आहे, या त ग़ुलाम आज़ादु करे। जे ग़ुलाम आज़ादु करण जी ताक़त न अथसि त पोइ उहो माण्हू 2 महीना लगातार रोज़ा रखे। 2 महीना लगातार विच में विथी कंहिं वरी नए सिरे सां तब्दील करणी पवंदी, नए सिरे सां शुरूआति। जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॼाणी वाणी रोज़ो भॻो त उन माण्हूअ ते 2 महीना लगातार रोज़ा रखणा अथसि। हाणे जेकॾहिं कंहिं माण्हू रोज़ा शुरूआति कया लगातार उन गुनाह खे पूरे करण जे लाइ 59 रोज़ा रखी चुको आहे, 60 जेको रोज़ो रखिणो हुअसि उहो न रखे, हाणे साॻी वरी तरतीब फिरींदसि, पहिरें रोज़े खां वरी 60 ॾींहं ॿिया रोज़ा रखे। इहो एॾो वॾो गुनाह आहे। इन जे करे त अल्लाह तबारक व तआला फरमायो मां तो ते रोज़ो फ़र्ज़ु कयोसि, उन में मां तोखे हुकुम कयोसि खाइणो नथी पीअणो नथी, तूं मुंहिंजे हुकुम जी भञ कड़ी कई आहे, तंहिंजे करे सज़ा बि ओॾी हूंदई। हे त दुनिया में आहे। जे असां गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारियूं था ऐं तौबा नथा कयूं, आख़िर जी सज़ा अञा वॾी आहे। वल अज़ाबुल आख़िरत अकबर। अल्लाह ताला फरमाए थो आख़िर जो अज़ाब तमामु सख़्तु अथव, वॾो आहे उहो अज़ाब। हिन महीने में जॾहिं को माण्हू रोज़ो रखे थो, इफ़्तारी जे वक़्तु अल्लाह तबारक व तआला 10 लख माण्हू जहन्नम मां कढी करे आज़ादु थो फरमाए। 10 लख जेके जहन्नम मां निकिता हाणे उनखे अल्लाह जन्नत में जॻह ॾिनी। रोज़ानो 10 लख। हाणे अॼु जेके रोज़ा इंसान खोलियो, माना रमज़ान शरीफ़ जे पहिरें रोज़े खोलण महिल जेके अल्लाह माण्हू आज़ादु कया हा जहन्नम मां कढी जन्नत में मोकिलियईं, 10 लख। 10 लख निकिता जहन्नम मां जन्नत में पहुता वञी। वरी ॿिए ॾींहुं 10 लख ॿिया, 3 ॾींहं 10 लख ॿिया, वरी हफ़्ते में जेके अल्लाह तबारक व तआला जहन्नम मां कढी करे जन्नत में रवाना कया ओतिरा वरी ॿिया थो कढे, ओतिरा वरी ॿिया। मिसाल 70 लख थी विया हा, वरी 8 ॾींहं 7 ॾींहं गुज़रंदा 70 लख उहे बि ऐं 10 लख ॿिया बि, माना 80 लख माण्हू अल्लाह वरी ॿिया थो आज़ादु करे उन ॾींहुं। वरी जॾहिं आख़िरी रोज़ो अचे थो 30 ॾींहंनि में जेके अल्लाह जहन्नम मां माण्हू कढी करे जन्नत में रवाना कया ओॾा वरी ॿिया थो कढे। आख़िरी रोज़े ते एॾा वॾा तादाद में अल्लाह तबारक व तआला जहन्नम मां माण्हू कढी करे जन्नत में उन्हनि खे जॻह थो था फरमाए। इहो अल्लाह जो फज़ुल ऐं महिरबानी आहे, ख़ासि इन महीने में इहा। जेकॾहिं असां क़ुरान करीम जी तिलावत कयूं था त उनजो सवाब बि डबल हूंदो।